बेखबर खबर कान है आमिर बाबू साहब फलाने फलानी जगह ते पहुंचो हीअं ॻोठ में पहुची मिलाओ बेखबर खे ख़बर ॾिनई त ॻोठ जी ख़बर पई मुस्तफ़ा बाख़बर बाख़बर खे रब थो चवे महबूबा तोखे मुबशर बणायो महबूबा तोखे नज़ीर बणायो महबूबा तोखे ख़ुशख़बरी ॾींदड़ बणायो महबूबा तोखे डिज़ाइनर ॿुधायो महबूबा तोखे गवाह बणाए मोकिलियो या अल्लाह रसूल खे सभु ख़बर आहे तूं उनखे ॿुधा जंहिंखे ख़बर न हुजे बेखबर खे ॿुधा मुशरिक खे ॿुधा काफ़िर खे ॿुधा यहूदी और नसारा खे ॿुधा त मुंहिंजो रसूल आहे हिन रसूल खे मां ही शानूं अता कयूं बोला बेखबर खे ॿुधा त ख़बरदार थी वञे मुस्तफ़ा बाख़बर आहे बाख़बर खे बि ॿुधाई फरमायो तव्हांखे ख़बर न आहे मां मुस्तफ़ा खे इन लाइ बि ॿुधायां मां ॼण में इनकारी न आहियां मुस्तफ़ा वठण में इनकारी न आहे ॿिए खे ॿुधायां इनकार करे वेंदो न मञंदो जॾहिं न मञंदो त मुंहिंजे रब जे अज़ाब लाइ तयारु थी वञे लिहाज़ा मुस्तफ़ा खे शानूं रब ॾिनियूं आहिनि मुस्तफ़ा खे मक़ामूं रब ॾिना आहिनि मुस्तफ़ा खे इज़तूं रब ॾिनियूं आहिनि मुस्तफ़ा खे शानूं मां रब ॾिनियूं आहिनि लिहाज़ा मां मुस्तफ़ा खे ॾियण में इनकारी न आहियां मुंहिंजो मुस्तफ़ा मूंखां वठण में इनकारी न आहे पोइ जॾहिं मुस्तफ़ा खे कमालात ॾियां थो मुस्तफ़ा खे शानूं ॾियां थो पोइ मुस्तफ़ा ऐलान करे थो अल्लाह यूती व अना क़ासिम रब ॾींदड़ आहे मां मुस्तफ़ा उम्मत में वंडीदड़ आहियां सलात ते भेरो थी वञे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या अल्लाह ॼण में इनकारी न आहे मुस्तफ़ा वठण में इनकारी न आहे रब मुस्तफ़ा खे ॾींदो वियो साहबा पुछनि था या रसूल अल्लाह करीम रब फरमाया वाला सो कयो रब्बु का फतरदा महबूबा रब फरमायो फतरदा महबूबा तोखे एतिरो ॾींदासीं जो तूं राज़ी थी थींदे महबूबा तूं राज़ी छा में थींदे सोने हबीब फरमायो मां जन्नत में पेर तेसि ताईं न रखंदुमि जेसि ताईं मुंहिंजा सभु उम्मती जन्नत में न ईंदा रब ॾींदड़ मां मुस्तफ़ा तक़सीम कंदड़ आहियां हुज़ूर फरमायो जॾहिं को मेलो लॻंदो आहे न पोइ उन मेले में जॾहिं माउ जो बच्चो पंहिंजी माउ खां जॾहिं जुदा थी वेंदो आहे हुज़ूर फरमायो पोइ तव्हांखे ख़बर आहे उहा माउ पंहिंजे बचड़े जी कीअं ॻोल्हींदी आहे हुज़ूर फरमायो माउ पंहिंजे बचड़े जी ईअं ॻोल्हींदी आहे जो पंहिंजे जुती जी परवाह न हूंदी आहे मथे ते पोते जी परवाह न हूंदी आहे कंहिं महिल हेॾां भॼंदी आहे केॾी महिल हेॾां भॼंदी आहे कंहिं महिल हेॾां भॼंदी आहे पंहिंजे गुम थियल बचे खे ॾाढो ॻोल्हींदी आहे मुस्तफ़ा फरमायो क़यामत वारे ॾियारे में मुस्तफ़ा जो बि हाल ईअं हूंदो कॾहिं हेॾां भॼंदुसि उम्मती ॻोल्हींदुसि कॾहिं हेॾां भॼंदुसि उम्मती ॻोल्हींदुसि रब फरमाईंदो महबूबा कुर्सी तोला लॻाई आहे वेह कुर्सी ते हुज़ूर फरमायो अर्ज़ कंदमि मौला मुंहिंजा उम्मती हुज़ूर फरमायो जे गुम थियल बचे खे मेले में माउ ॻोल्हींदी आहे मां मुस्तफ़ा उम्मती ईअं ॻोल्हींदो आहियां त सलात जो भेरो थी वञे उन हबीब ते सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही व तुअज़्ज़िरूहु व तुवक्किरूहु व तुसब्बिहुहु बुकरतन व असीला पोइ हाणे इन शान वारे रसूल ते ईमान आणियो इन मान वारे रसूल जे ख़ुदा ते ईमान आणियो उन खां पोइ मुस्तफ़ा जी इज़त कयो मुस्तफ़ा जी ताज़ीम कयो मुस्तफ़ा जो अदब कयो महबूब सां प्यार ऐं मोहब्बत ऐं इश्क सां पेश अचो पोइ जॾहिं सुहिणे हबीब सां जिन प्यार कयो महबूब मुस्तफ़ा सां जिन वफ़ा कई सुहिणे दिलबर हबीब जे दर जो जिन अदब कयो एहतराम कयो ख़याल कयो उन में हिकिड़ो नालो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो आहे चओ सुभान अल्लाह अॼु तारीख़ 22 तारीख़ सिंधी इस्लामी तारीख़ अॼु 22 ऐं अॼु जी तारीख़ महबूब जे इन सहाबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो उर्स बि आहे जॾहिं इन दरे मुस्तफ़ा सां वफ़ा कई जॾहिं सुहिणे हबीब सां इन प्यार कयो महबूब मुस्तफ़ा जो अदब कयो एहतराम कयो पोइ मक़ाम मर्तबो ऐं इज़त छा मिली जो सुहिणे हबीब हिकिड़ी मुंडी ॾिनसि हुज़ूर फरमाए अबू बकर सिद्दीक़ जी या रसूल
अल्लाह हुजूर फरमाए मुंडरी वठ सोनार दे वञ ऐं चवीस त हिन मुंडरी ते नक्श लिखी दे लफ़्ज़ अल्लाह अल्लाह जो नालो लिखी दे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ वियो सोनार दे सोनार जी मुंडरी ॾिनई चई हिन ते लिख नक्श लिखणो आहे इस्म लिखणो आहे नालो लिखणो आहे जी कंहिंजो लिखां कि लिखे न ते इस्म अल्लाह सुभान करीम रब जो नालो लिख अल्लाह। जॾहिं हुन सोनार जो ठीकु आहे इन जी उजरत हेतिरी थींदी त अबू बकर सिद्दीक़ जे दिलि गवारा न कयो। अबू बकर सिद्दीक़ दिलि ई दिलि में सोचे पियो ईअं कीअं थो करे सघां जॾहिं त हदीसूं पढ़ियूं आहिनि अर्श जे पावन ते लिखियल आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदु रसूलुल्लाह अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो आहे। आदम जन्नत में वियो होरुनि जूं पेशानियूं ॾिठई लिखियल हुयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदु रसूलुल्लाह होरुनि जी पेशानी खे बि अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो फ़रिश्तनि जी पेशानी ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो जन्नत जी दीवारुनि ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो वणनि जे पतनि ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो अगर कलमो पढ़ां अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो अगर आज़ान ॾिसां अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह उन सां गॾु अशहदु अन्न मुहम्मदु रसूलुल्लाह आज़ान में भी अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो कलमे में भी अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो हूर दिलमा फ़रिश्तनि जी पेशानियुनि ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो जन्नत जे वण जे पते ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो वणनि जी दीवारुनि ते अल्लाह जे नाले सां मुस्तफ़ा जो नालो। सैयदना सिद्दीक़ अकबर जे दिलि में ख़्याल आयो जॾहिं ख़ुदा पंहिंजे नाले खां मुस्तफ़ा जे नाले खे जुदा न रखियो आहे त मां अबू बकर सिद्दीक़ कीअं थो करे सघां जो लफ़्ज़ अल्लाह लिखायां लफ़्ज़ मोहम्मद न लिखायां। सोनार खे चई मथां लिख अल्लाह जो नालो हेठां लिख मुस्तफ़ा जो नालो। इश्क गवारा न कयो त यार जे नाले खे यार जे नाले खां जुदा रखियो। इश्क पंहिंजा फ़ैसला पाण कंदो आहे। मजनू हुजे कारे रंग जो कुतो हुजे उनजे पेरनि खे खणी तिरुनि खे अखियुनि ते रखी चुमण लॻो के मजनू खां पुछो अरे मजनू छा थो करी मजनू चवण लॻो मां पंहिंजे लैला जा कदम चुमी रहियो आहियां। कंहिं चयसि मजनू खे वरी कीअं हे त कुतो आहे लैला थोरी आहे। मजनू चयो जंहिं ज़मीन जे टुकड़े ते मुंहिंजी लैला घुमी वई आहे उतां इहो कुतो घुमी आयो आहे। उते मुंहिंजी लैला जा पेर पिया आहिनि उते हिन जा पेर पिया आहिनि लिहाज़ा हाणे कुते जा पेर बि मुंहिंजे लाइ इज़त वारा आहिनि। वेठो हुजे राति कंहिं पुछे मजनू छा थो करी की मां पंहिंजी लैला थो ॾिसां। कंहिं चएसि मजनू चरियो त तोखे दुनिया चवे थी वाकई तूं चरियो आहे। इहो वरी कीअं लैला हेठि रहंदी आसमान में थोरी रहंदी हेठो आसमान में लैला किथां थो ॾिसी चवण लॻो ही तारा मुंहिंजी लैला खे न ॾिसनि मां तारनि खे ॾिसी रहियो आहियां। आशिक ईअं हूंदा आहिनि इश्क जो मिज़ाज तबियत ईअं हूंदी आहे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह लिखियो आहे इश्क अगर सिखणो आहे त मजनू खां सिखो। मौलवी नमाज़ तो पढ़े मजनू लैला जे इश्क में गुज़रे थो। मौलवी सलाम पे चए थो ख़ुदा जा माना मां नमाज़ तो पढ़ा मुंहिंजे अॻियां गुज़री मजनू चवण लॻो हल तूं ख़ुदा जे इश्क में बीह करे बि तोखे मां नज़र थी वियसि मां लैला जे इश्क में हिकिड़ो घुमम जो मूंखे तूं नज़र कान आहे। आशिक अहिड़ा हूंदा आहिनि इश्क अहिड़ो हूंदो आहे जो माशूक खां सवाइ कुझु नज़र ई न अचे। सलात जो भेरो थी वञे सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सिद्दीक़ अकबर जी दिल गवारा न कई त जॾहिं रब पाण फरमाया ला उस्कुर हत्ता तस्किर महबूब जेसताईं तुंहिंजो ज़िक्र न थींदो तेसताईं मुंहिंजो ज़िक्र बि क़बूल न आहे। महबूब मुंहिंजो ज़िक्र सॼी ज़िंदगी करे पर तुंहिंजो ज़िक्र नथो करे ला उस्कुर हत्ता तस्किर महबूब मूंखे पंहिंजो ज़िक्र बि क़बूल न आहे जेसताईं उहो तुंहिंजो ज़िक्र नथो करे। जअलतु तमामल ईमानी बिज़िक्रिका महबूब ईमान जे मुकमल हुजण खे इन ॻाल्हि में रखी छॾियो आहे जेको तुंहिंजो ज़िक्र कंदो हुनजो ईमान मुकमल हूंदो।
महबूब जो जिक्र का बेड़ो रखियो आहे उते जे के आशिक जो जिक्र खुदा करे जिक्र नबी ना करे अल्लाह मेरे मुंह में ऐसी ज़बान ना करे अल्लाह वा ज़बान ही न दे जो अल्लाह अल्लाह तो हुजे पर मुस्तफा मुस्तफा न हुजे ज़बान उहा हुजे जो अल्लाह जो जिक्र करे न मुस्तफा जो भी जिक्र कंदी हुजे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुंडरीअ में अल्लाह लिखायो ऐं उन जे हेठां मुस्तफा जो नालो लिखायो हाणे इहा मुंडरी खणी अबू बकर सिद्दीक़ कुझु ॾींहंनि खां पोइ सरकार जे दरबार में आयो अटकी आका मुंडरी ते नक्श ठही वियो दिल में ख़्याल आयो लिखायो त मां हिकिड़ो वधीक नालो आहे रसूलुल्लाह अल्लाह जो नालो चयो मां त महबूब जो लिखायो आहे अगर हुजूर सवाल पुछो ए अबू बकर मूं त तोखे अल्लाह जो नालो चयो हुयो मुंहिंजो छो लिखायो अथई पोइ चवंदमि आका जॾहिं ख़ुदा तव्हांजो नालो पंहिंजे नाले खां जुदा न कयो आहे त मुंहिंजी दिलि बि न थी मूं बि जुदा न कयो आहे जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ हिन सवाल जो जवाब सोचो हुजूर खे मुंडरी ॾिनई सुहिणे हबीब जी मुंडरी खोली हुजूर फरमाया अबू बकर ही छा लिखायो अथई या रसूल अल्लाह जॾहिं ख़ुदा तव्हांजे नाले खे पंहिंजे नाले खां जुदा न कयो आहे पोइ मुंहिंजी कहिड़ी औकात ऐं मजाल जो मां बि तव्हांजे नाले खे जुदा कयां दिलि गवारा न कयो आहे तव्हांजो नालो बि लिखायो आहे ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे सुहिणे हबीब फरमाए अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजी ॻाल्हि समझ में अचे थी अल्लाह जे नाले सां मुंहिंजो नालो तो मोहबत में लिखायो आहे पर ए अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजे नाले जे हेठां तो पंहिंजो नालो छो लिखायो आहे सुभान अल्लाह चवण को या रसूल अल्लाह न मूं नालो पंहिंजो कोन लिखायो आहे तव्हां चयो ख़ुदा जो नालो लिखरा मां अल्लाह लिखायो उन जे हेठां दिलि गवारा न कयो मां तव्हांजो नालो लिखायो आका मूं पंहिंजो नालो न लिखायो आहे इहा ॻाल्हि मस थियणी हुई रब जिब्राइल खे मोकिलियो बारगाह मुस्तफा में आहे अर्ज़ करे थो आका ख़ुदा जा बि सलाम मूं जिब्राइल जे बि सलाम महबूब रब फरमाए थो जेॾी महिल अबू बकर सिद्दीक़ जे दिलि में ख़्याल आयो त ख़ुदा मुस्तफा जे नाले खे पंहिंजे नाले खां जुदा न कयो आहे त मां अबू बकर सिद्दीक़ बि मुस्तफा जे नाले खे ख़ुदा जे नाले खां जुदा नथो कयां लिखायई इन जो इश्क इन जी मोहब्बत इहो अदब इहो एहतराम इहो प्यार मूं रब खे एॾो पसंदि आयो जो अबू बकर सिद्दीक़ महबूब जॾहिं तोड़े मुंडरी खणी पियो अचे मां जिब्राइल खे चयो जिब्राइल वञ अबू बकर सिद्दीक़ जी मुंडरीअ ते अबू बकर मुंहिंजे नाले जे हेठां मुस्तफा जो नालो लिखायो अबू बकर जो नालो मुस्तफा जे नाले जे हेठां लिखी आहे मुस्तफा सां वफ़ा जो इहो सिलो आहे जो ऐसे ताईं जो अबू बकर सिद्दीक़ नबी जे नाले खे ख़ुदा जे नाले खां जुदा न कयो आहे त रब अबू बकर सिद्दीक़ खे मुस्तफा खां जुदा न कयो आहे हाणे असांजूं दिलूं बि जॾहिं मुस्तफा सां मोहबत कंदियूं त रब ताला क़यामत वारे ॾियारे असांखे मुस्तफा खां परते कान कंदो सुहिणे हबीब जे वेझो रखंदो सिद्दीक़ अकबर खे नबी सां एतिरो प्यार हो असां सभु हिते वेठा आहियूं कमाईंदा आहियूं को पंहिंजे बचनि लाइ कमाए पियो ज़मीनूं आहिनि आबादी ख़बर तूं त हिकिड़ो ॼणो आहे 60 साल तुंहिंजी उमिरि आहे एतिरा एकड़ छो रखिया अथई पोइ चवंदो मुंहिंजी ज़िंदगी पूरी आहे पोइ हिते मुंहिंजा बचड़ा आहिनि मां सॼी महिनत पंहिंजे बचड़नि जे लाइ कई आहे सुभाणे मुंहिंजा बचड़ा वॾा थींदा नियाणियूं नियाणियुनि खे हिसो ॾींदा पुट आहिनि सुभाणे हिनखे उहे संभालींदा ज़िंदगी सुहिणी गुज़रंदी ईअं आहे या न आहे बैंक बैलेंस आहे शहर में जॻहियूं आहिनि प्रॉपर्टी आहे प्लाट आहिनि बाबा छो रखिया अथई तुंहिंजी 60-70 साल उमिरि आहे तूं छा कंदे हा मां त कुझु न कंदुसि पर मुंहिंजी औलाद पोयां आहे ही सभु औलाद लाइ पियो ठाहियां हर पीउ दिलि रखण वारो औलाद सां प्यार करण वारो कमाईंदो ख़ुदि आहे महिनत ख़ुदि कंदो आहे जमा पूंजी ख़ुदि कंदो आहे तकलीफ़ बर्दाश्त ख़ुदि कंदो आहे पर सभु कुझु जमा कंदो आहे पोइ आख़िर में चवंदो आहे इहा मुंहिंजी औलाद लाइ आहे हे मुंहिंजे बचड़नि जे लाइ आहे ही मां उन्हनि जे लाइ सभु कुझु कयो आहे हिकिड़ा असां आहियूं जो पंहिंजो माल पंहिंजी मिल्कियत पंहिंजी प्रॉपर्टियूं पंहिंजूं ज़मीनूं पंहिंजा घर प्लाट ठाहियूं था महिनतुनि सां ऐं रखूं औलाद जे लाइ था हिकिड़ो महबूब जो प्यारो साहिबी अबू बकर सिद्दीक़ आहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ उन खां कंहिं पुछियो अबू बकर सिद्दीक़ जी जीअं हर इंसान जी ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु हूंदो आहे तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे आख़िरकार तूं छला थो जी आख़िर को त मक़सदु हूंदई जी हा आहे कहिड़ो मक़सदु जी 4 मक़सद
इन तीन मक़सदनि खां सिवा को मक़सद ई कोन्हे को। पुछनि कहिड़ो कि पहिरियों मूं अबू बकर जो मक़सद इहो आहे अन नज़रु इला वजहि रसूलिल्लाह, निगाह अबू बकर सिद्दीक़ जी हुजे, चेहरो मुस्तफ़ा जो हुजे। अबू बकर जी अखि हुजे, चेहरो मुस्तफ़ा जो हुजे। रातूं गुज़री वञनि, ॾींहं गुज़री वञनि, ज़िंदगी गुज़री वञे, पर हिन अख सां दीदार सिर्फ़ कयां त मदीने जे ताजदार जो कयां। ऐं महबूब जो चेहरो कहिड़ो आहे जो रब फरमाए वद्दुहा, महबूब तुंहिंजे चेहरे जो कसम कद नरा तक़ल्लुबा, महबूब मां ॾिसां ई तुंहिंजे चेहरे खे। कद नरा तक़ल्लुबा वजहिका फिस समा, रब ॾिसई महबूब जे चेहरे खे तो बि आयुनिना, महबूब रब जो निगाहूं तुंहिंजे चेहरे में आहिनि। कुदरत की निगाहें भी इस चेहरे को तकती है, उस चेहरा है महबूब का ख्वाब में दीदार करा जाना। इस सूरत नू में जाना खां, जान आखां ते जाने जहान आखां, सच आखां ते रब दी शान आखां, जिस शान नू वणिया सब शान आ। महबूब जो चेहरो अहिड़ो आहे सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन लका मा अकमल का, किथे मेहरे अली किथे तेरी सना, गुस्ताख अखियां किथे जालनिया। साहबिया जाबिर बिन समरा ए खुलियो मैदान रात जो चोॾीं चंड करे ॾिसंदा न त ॾिठो बि हूंदो केॾो चमकंदो आहे, केॾो ॿरंदो आहे, केॾी रोशनी हूंदी आहे। जाबिर बिन समरा जो इहो वॾो प्लाट हुजे, रात जो टाइम हुजे, चोॾीं जी रात हुजे, मां वेठो हुजां खुले मैदान में, ती मथे मुंहुं करे चंड जो दीदार पियो कयां, ॾाढो सुहिणो पियो लॻे कि एतिरी देर में मुंहिंजे मदीने जो ताजदार बची वियो। जाबिर बिन समरा चए थो पाण दिल में ख़्याल आयो थोड़ी भेट भेटां, चंड वधीक सुहिणो या मुस्तफ़ा जो चेहरो वधीक सुहिणो। चए थो भेट भेट में ख़ुदा जो कसम आहे, इन चंड खे बि रोशनी मिली आहे त मुस्तफ़ा जे चेहरे जे सदके में मिली। मुंहिंजो सुहिणो हबीब एॾो सुहिणो हुयो, अल्लाह हबीब खे एॾो सुहिणो ठाहियो हुयो जो हुज़ूर मदीने खां ॿाहिरि निकिता घुमण जे लाइ, घुमंदे घुमंदे हुज़ूर मदीने खां ॿाहिरि विया त हिकिड़ो उठ पसंदि अची वियो। काफ़िलो हुयो, काफ़िले वारा वेठा हुया, सुहिणो हबीब हुनजे वेझो हुयो। हुज़ूर फरमायो मां ख़रीदारी लाइ कोन निकितो आहियां, मां सफ़र जे लाइ निकितो हुउमि, ईअं सैरो तफ़री करण जे लाइ। तव्हांजो उठ पसंदि अची वियो, घणे में खपाईंदव? हुननि जो हेतिरे में खपाईंदासीं। हुज़ूर फरमाया क़बूल आहे, पर हुज़ूर फरमाया पैसो मां कोन खणी आयो आहियां, सफ़र जो इरादो हुयो, घुमण फिरण जो इरादो हुयो, ख़रीदो फरोख्त जो मुंहिंजो इरादो कान हुयो। ॾियो ख़बर मूंखे इहो ॾियो, मां खणी थो वञां, पैसा पोयां मोकिलियांव थो। हो चवनि था असां सां जॾहिं मुस्तफ़ा ॻाल्हाए पियो, असां नवां माण्हू, वापारी माण्हू, हिकु जॻह खां ॿी जॻह ते वञण वारा माण्हू, नबी साईं खे सुञाणू ई कोन पिया इहो केरु आहे, पर जंहिं महिल ॻाल्हाए पियो सभी हीअं चहिरा हुजनि। जॾहिं हुज़ूर उन्हनि खां उठ वठी हलियो वियो, चवनि था यार ख़बर तूं सुञाणीस पियो, मां त न पियो सुञाणा, तूं सुञाणीस पियो, मां बि न पियो सुञाणा, तुंहिंजे ख़बर फलाणा तूं सुञाणीस पियो, मां बि न पियो सुञाणां। यार नुक़सान करे विधोसीं, सुञाणूस बि कोन पिया, हुयो अलाए केरु, सौदो कई, जानवर वठी वियो, पैसा बि न ॾिनई, यार नुक़सान पइजी वियो। चवण लॻो यार तूं पैसे जी ॻाल्हि थो करी, जंहिं महिल ॻाल्हाए पियो मां या तकड़ा पियो ॾिसां नूर जूं लाटूं, यार चंदन जी ॻाल्हि पियो करी, जंहिं महिल मुस्कुराए पियो गीतनि मां नूर जूं लाटूं पियो ॾिसां, मां त गीता पियो ॾिसां। चए थो यार तूं गीतनि जी ॻाल्हि थो करी, मां त पेशानी पियो ॾिसां, तूं केॾी न सुहिणी आहे यार, तूं पेशानी जी तो ॻाल्हि करी, मां त हुनजा वार ॾिसी करे वारनि ते फिदा थी वियसि। यार तूं वारनि जी ॻाल्हि थो करी, जंहिं महिल गुफ़्तगू पियो करे मां त हुनजी आवाज़ जो आशिक़ ऐं दीवानो पियो। एॾो त सुहिणो हुयो। या तूं पैसनि जी तूं उठ जानवर जी ॻाल्हि थो करी, असां त हुन में घुमंदी वियासीं। यार उहा त ॻाल्हि पंहिंजी जॻह ते आहे, पर हाणे ॻाल्हि उठ जी आहे। खेमे मां हिकिड़ी औरत आवाज़ कढियो, चवण लॻी ख़ुदा जो कसम आहे, अगरि हुन तव्हांखे उठ जा पैसा न ॾिना त तव्हांखे उठ जा पैसा मां थी ॾियां, हुनजी ज़ामिन मां थी पोइ हिकिड़े ॼणे खेमे मां चयो लॻे थो त हुनजे वास्ते वारी औरत आहे, इहा सुञाणे थी। औरत खेमे मां चयो ख़ुदा जो कसम आहे सुञाणा त मां बि कान थी, मूंखे बि न आहे ख़बर केरु आहे, पर जेॾो हसीन सुहिणो जमील ख़ूबसूरत चेहरो हसो, इहो कूड़े जो थी ई नथो सघे, इहो सचे जो चेहरो थी सघे। तुंहिंजो मुंहिंजो हबीब एॾो सुहिणो हुयो जो यहूदी जो आलिम अब्दुल्ला इब्न सलाम, यहूदी जैसे मुसलमान जो नबी आहे, मोहम्मद नालो आहे, अब्दुल्ला बाबे जो नालो आहे, जॾहिं मां नबी आहियां, अल्लाह हिकु आहे, हल मुनाज़रो करीस।
अब्दुल्लाह इब्न सलाम आयो जी मां तौरात जो आलिम आहियां, इंजील जो आलिम आहियां, ज़बूर जो आलिम आहियां, मां मुनाज़रो कंदो सां। जॾहिं आयो नबी साईं खे ॾिसी कलमो भराए मुसलमान कयो। यहूदी जी न मुनाज़रो ने सवाल जवाब इस्लाम क़बूल। पाण फरमाया खुदा जो कसम अहिड़ो चेहरो नबी जो थी सघे थो, ॿियो कंहिंजो थी ई नथो। एॾे सुहिणे चेहरे खे अबू बकर सिद्दीक़ चए थो अन नज़रु इला वजहि रसूलिल्लाह, अख अबू बकर जी हुजे दीदार मुस्तफा जे चेहरे जो। व इनफाक़ी माल अला रसूलिल्लाह, माल अबू बकर सिद्दीक़ जो हुजे कुर्बान मुस्तफा जी ज़ात ते हुजे। तुंहिंजो मुंहिंजो माल बचड़नि जे लाइ। अबू बकर सिद्दीक़ चए थो अनफाक़ी माली अला रसूलिल्लाह, माल अबू बकर सिद्दीक़ जो हुजे कुर्बान मुस्तफा जी ज़ात ते हुजे। व अन यकून अबनाती तहत रसूलिल्लाह, यानी अबू बकर सिद्दीक़ जी हुजे निकाह में मुस्तफा जे में हुजे। ज़बान अबू बकर जी हुजे दुरूद मुस्तफा जी ज़ात में हुजे। इहो है अबू बकर सिद्दीक़। वो मकाम ई मर्तबो एतिरो मिलियो आहे जो सुने दिल पर हबीब फरमाए अबू बकर जी या रसूल अल्लाह। हुज़ूर फरमाए क़यामत में सभु रिश्ता टुटी वेंदा। पीउ औलाद जो न हूंदो, औलाद पीउ जो न हूंदो, मां औलाद जी न हूंदी, औलाद मां जो न हूंदो, भाउ भाउ जो न हूंदो, भेण भेण जी न हूंदी, केरु कंहिंजो न हूंदो। पर ए अबू बकर सिद्दीक़ तो मूंसां रिश्तो जोड़ियो आहे, मां मुस्तफा तोसां रिश्तो जोड़ियो आहे, सभु टुटी वेंदा बाक़ी तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो बाक़ी रहे। ये शान आहे अबू बकर सिद्दीक़ जो गारे हिरा जे अंदर भी मदीने जे ताजदार सां इश्क जी मिसाल पेश की। नांग जो तंग बर्दाश्त की पर मुस्तफा जी निंद में खलल पैदा कान करण। अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में फरमायो व तुअज़्ज़िरुहु व तुवक्किरुहु व तुसब्बिहुहु बुकरतन व असीला। ईमान मु अल्लाह ते पहिरियां आणियो, ईमान मु मुंहिंजे रसूलुल्लाह ते आणियो। मौला पोइ छा कयूं? तुंहिंजी इबादत कयूं, नमाज़ूं पढ़ूं? फरमायो न, ईमान खां बाद में मुंहिंजे महबूब जी इज़त कयो, मुंहिंजे महबूब जी ताज़ीम कयो, मुंहिंजे महबूब सां प्यार कयो, इन दिल में इश्क मुस्तफा जो रखो। मौला पोइ छा कयूं? रब फरमाया पोइ ईअं कयो कि तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरु व तुवक्किरु व तुसब्बिहुहु बुकरतन व असीला। पोइ हाणे 5 वक्त नमाज़ पढ़ो, सुबुह शाम मूं अल्लाह जो ज़िक्र कयो, मूं अल्लाह जो ज़िक्र कयो ऐं मुस्तफा सां प्यार न कयो। तव्हांजो ज़िक्र करण कंहिं कम जो न आहे, इबादत कंहिं कम जी न आहे, नमाज़ कंहिं कम जी न आहे। नमाज़ पोइ आहे, मुस्तफा पहिरियां वा, ज़िक्र पोइ आहे, मुस्तफा पहिरियां आहे, रोज़ा पोइ आहिनि, मुस्तफा पहिरियां आहे, रोज़ा बाद में आया, नमाज बाद में आई, इबादत बाद में आई, पहिरियां मुस्तफा आयो। मुस्तफा जो मक़ाम ई मर्तबो उहो आहे जो इबादत खां पहिरियां मुस्तफा आहे। जंहिं वटि मुस्तफा जो अदब न आहे, एहतराम न आहे, प्यार न आहे, मोहब्बत न आहे, बेशक में नमाज़ बेड़े बूथ ते हयूं वेंदियूं, तुंहिंजी नमाज़ क़बूल न आहे। जंहिं नमाज़ में मुस्तफा सां प्यार न आहे उहा नमाज़ कंहिं कम जी न आहे। नमाज़ उहो आहे जेका इश्क मुस्तफा वारी हुजे। खुदा थो चए लितुमिनु बिल्लाह, ॾिसो न तरतीब नंबर वाइज, लितुमिनु बिल्लाहि व रसूलिही, अल्लाह ते ईमान, रसूल ते ईमान। व तुअज़्ज़िरुहु व तुवक्किरुहु, क़ुरान थो चए व तुअज़्ज़िरुहु व तुवक्किरुहु। हाणे ताज़ीम कयो, रसूल जी इज़त कयो, रसूल जी। व तुसब्बिहुहु, सुबुह शाम कयो, व तुसब्बिहुहु बुकरतन व असीला। हाणे सुबुह शाम अल्लाह जी इबादत कयो। त लिहाज़ा सभ खां पहिरियां मदीने जो ताजदार आहे, हुज़ूर खां बाद में सभु कुझु आहे। जॾहिं मुस्तफा ते सर कुर्बान कबो, ख़ुदि हुज़ूर फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अन अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नासि अजमईन। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुज़ूर फरमाया त मोमिन थी ही नथा सघो। या रसूलुल्लाह कीअं थींदासीं? हुज़ूर फरमाया थी सघो था हिकिड़ी ॻाल्हि सां। आका कहिड़ी? हुज़ूर फरमाया काइनात आलम में सभ खां वधीक जेसि ताईं मुस्तफा सां प्यार न कंदा त मोमिन थी ही नथा सघो। जलील क़दर सहाबी उमर इब्न ख़त्ताब अॻियां वधियो कि या रसूलल्लाह तव्हां मूंखे कुल काइनात खां वधीक प्यारा आहियो, पर मुंहिंजी जान खां इल्ला बियदी नफ़्सी, आका मुंहिंजी जान खां वधीक न आहियो। हुज़ूर फरमाया ला तकमीलुल ईमान है, या उमर इब्न ख़त्ताब तुंहिंजो ईमान मुकम्मल ई कान थींदो। आका कॾहिं थींदो? हुज़ूर फरमाया हर शइ खां वधीक मां मुस्तफा सां प्यार कयो, जान खां वधीक मूंसां, माल खां वधीक मूंसां, औलाद खां वधीक मूंसां, ज़ाल खां वधीक मूंसां, माउ पीउ खां वधीक मूंसां। जेसिताईं सभ खां वधीक मूंसां प्यार न कंदे तुंहिंजो ईमान मुकम्मल न आहे। गोॾा भञी वेही रहियो कि आका ख़ुदा जो कसम आहे मूंखे मुंहिंजी जान खां कुल काइनात खां वधीक प्यारा तव्हां आहियो। हुज़ूर
फरमाया हाणे तू पक्को मोमिन आहीं। खुद हुजूर फरमायो ला मुहब्बत ला ईमान ला, ला मुहब्बत ला ईमान ला, जंहिंखे मूंसां प्यार न आहे उनजो ईमान मुकमल न आहे। वरी खुद कुरान में रब ऐलान कयो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। महबूब जेके चवनि था असांखे अल्लाह सां प्यार आहे, महबूब उन्हनि जो दावा करे क़बूला जेसिताईं उहो तोसां प्यार न कंदा। जॾहिं महबूब तोसां प्यार कंदा मां रब ऐलान कयां थो युहिब्बुकुमुल्लाह, मां अल्लाह उन्हनि सां प्यार कंदुमि। पोइ जेको दरे मुस्तफ़ा जो थींदो आहे ख़ुदा उनजो थी वेंदो आहे। लिहाज़ा इन महफ़िल मिलाद जा मक़सद इहे हूंदा आहिनि हुज़ूर सां प्यार कयो वञे, हुज़ूर सां मोहब्बत कई वञे, हुज़ूर जो अदब कयो वञे ऐं हुज़ूर जी आल सां हुज़ूर जे सहाबा सां प्यार कयो वञे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह सलातो सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा को सलाम शमाए बज़ में हिदायत फैला। एक मेरा ही रहमत पैदा वा नहीं, एक मेरा ही रहमत पैदा वा नहीं, शादी सारी उम्मत तेरा को सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा को सलाम शमाए बज़ में हिदायत फैला को सलाम। सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि के आमीन। वही रोदा साईं के दिन नजर आने बस वालिदैन आहिनि न, वालिदैन जेके बि अज़ीज़ अकारिब सभिनीनि जे लाइ, अज़ीज़ अकारिब सभिनीनि जे लाइ दुआ घुरूं। ठीकु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन जज़ाल्लाहु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमीन। या इलाहुल आलमीन या रब्बे करीम या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या गफ़ार या सत्तार आमीन। ए असांजा करीम रब असांजी असांजे वालिदैन जी उस्तादनि जी पेरो मुर्शिदनि जी तमाम उम्मत मुस्लिमा जी बेहिसाब बख़्शिश ऐं मग़फ़िरत फरमा। आमीन। मौलाए करीम महबूब मुस्तफ़ा जो मीलाद रखियो वियो, मौलाए करीम महबूब मुस्तफ़ा जो ज़िक्र थियो, तज़किरो थियो, ॿुधियोसीं पढ़ियोसीं, पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा। आमीन। ताजदारे रिसालत अफ़ज़लु सलात व तस्लीम जे सदक़े में बेड़ा पार फरमा। आमीन। मौलाए करीम ज़मीन ऐं आसमाननि जी बलाउनि खां महफ़ूज़ फरमा। आमीन। अचण वारी परेशानी खां महफ़ूज़ फरमा। आमीन। दीन ऐं दुनिया जूं बरकतूं अता फरमा। आमीन। या इलाहुल आलमीन इन ॻोठ वारनि जे मथां ख़ुसूसी रहम फरमा। आमीन। इन ॻोठ वारनि जे मथां पंहिंजो करम फरमा। आमीन। मौला जे महफ़िल मिलाद कराई उनजी रोज़ीअ में, रिज़्क़ में, जान में, माल में, औलाद में बरकत अता फरमा। आमीन। हासिदनि जे हसद खां, शयातीननि जे शर खां, दुश्मननि जी दुश्मनीअ खां, मेरी नज़र वारनि जी मेरी नज़र खां महफ़ूज़ फरमा। मौला असां सभिनीनि खे मदीने जे ताजदार सां वफ़ा नसीब फरमा। आमीन। असांजी ईंदड़ नसलुनि खे मुस्तफ़ा सां वफ़ा नसीब फरमा। असां सभिनीनि खे पंजनि बचड़नि सां मदीने जी हाज़िरी नसीब फरमा। महबूब जे रोज़े जो दीदार नसीब फरमा। बैतुल्लाह जो तवाफ़ नसीब फरमा। मौलाए करीम सोने हबीब जे सदके जेको घुरियो हक़ में बहितर अता फरमा। आमीन। जेको न घुरी सघियासीं कम इल्मी जे सबब मौला हक़ में बहितर बिना घुरे अता फरमा। आमीन। बिबरकत अल्लाह व मलाइकतहू यसल्लूना